तूरखम वापारी गुज़रगाह ॿितरफ़ी वापार जे लाइ अॼु 25वें ॾींहुं बि बंदि आहे। कस्टम्स ज़रियनि मूजिबि वापारी गुज़रगाह जी बंदिश सबबि कार्गो गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं अञा ताईं बरक़रार आहिनि। इम्पोर्ट एक्सपोर्ट समेत ट्रांज़िट ट्रेड जूं हज़ारे कार्गो गाॾियूं मुख़्तलिफ़ हंध ते फाथल आहिनि। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान खे सीमेंट, दवाऊं, कपिड़ो, ताज़ो फ्रूट ऐं भाॼियुनि समेत मुख़्तलिफ़ शयूं बरामद कंदो आहे, जॾहिं त अफ़गानिस्तान मां कोयलो, सूप स्टोन, ख़ुश्क ऐं ताज़ो फ्रूट दरामद कयो वेंदो आहे। ज़रियनि मूजिबि तूरखम वापारी गुज़रगाह मां अफ़गानिस्तान रोज़ानी 85 करोड़ रुपयनि जो ॿितरफ़ो वापारु थींदो आहे, जंहिंमें 58 करोड़ रुपयनि जी एक्सपोर्ट ऐं 25 करोड़ रुपयनि मालियत जी दरामद शामिल आहे। वधीक ॿुधायो वियो आहे त पाक अफ़गान ॿितरफ़ी वापार सां पाकिस्तानी ख़ज़ाने खे रोज़ानी 5 करोड़ रुपया हासिल थींदा आहिनि। इमिग्रेशन ज़रियनि मूजिबि मुल्क मां गैर क़ानूनी तौर ते रिहाइश पज़ीर अफ़गान शहरियुनि खे मरहलेवार मुल्क बदर कयो वेंदो आहे ऐं इन सिलसिले में तूरखम सरहद खे अफ़गान पनाहगीरनि जी मुल्क वापसी जे लाइ ॾींहं लाइ खोलियो वियो आहे। असांखे ॿीहर ॿुधाइण तूरखम गुज़रगाह 25 ॾींहं बि बंदि आहे। ॿितरफ़ी वापार मुसलसल मुअतल हुजण सबबि अरबे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे।